नाज़रीन हाणे ज़िक्र कंदासीं त पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो जी अॼु 67 सालगिरह मल्हाई पई वञे। शहीद बेनज़ीर भुट्टो जी ज़िंदगी बाबति ॾिसूं था रसूल बख़्श शेख जी हीअ रिपोर्ट। Democracy has never been given a chance to grow in Pakistan. As an example, I was allowed only 5 of the 10 years to which the people of Pakistan had elected me to govern. Today, the crisis has not only continued, but it has dangerously accelerated. मुल्क के पहिरें चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी न्याणी बेनज़ीर भुट्टो शहीद 21 जून 1953 ईस्वी में सिंध के तख्तगाह कराची में जन्म वरतो। मशहूर सियासी कुटुंब में जन्म वठण सबब सियासत विरसे में मिली। संदसि ॾाॾो सर शाहनवाज़ भुट्टो भी मशहूर सियासतदान हो ऐं वालिद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद जो शुमार भी आलमी मयार के सियासतदाननि में थिए थो। बेनज़ीर भुट्टो रेड गल्फ कॉलेज और ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जड़न इदारन में इल्म पिरायो। शहीद बेनज़ीर भुट्टो सियासत और फ़लसफ़े के इल्म में भी महारत हासिल कई। 1973 ईस्वी में रेड गल्फ कॉलेज में ग्रेजुएशन कयई। 1976 ईस्वी में ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में इल्म की उञ उझायई। तो भुट्टो की हुकूमत ख़त्म हो चुकी है, सारे मुल्क में माशाअल्लाह नाफिज कर दिया गया है। 4 अप्रैल 1979 ईस्वी में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के फाही अचण बाद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सियासत में सरगर्म थी। सियासत के दुनिया में पेर पाइण बाद संदसि मथां मुसीबतुनि जा पहाड़ किरिया, पर हिन बहादुर न्याणीअ हर ॾुखी घड़ीअ जो मुक़ाबिलो वॾी दिलेरी ऐं हिम्मत सां कंदे कॾहिं बि कंहिं रंडक जी परवाह न कई। हम इज्जत देने वाले हैं, हम इज्जत लेते हैं और हम इज्जत देते हैं और हम किसी को बर्दाश्त नहीं करेंगे जो इज्जत को नहीं देख सकते। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 1977 का 1984 ताईं जेलन में ऐं घर में नज़रबंद रही। 1984 ईस्वी का 1986 ईस्वी ताईं इंग्लैंड में जलावतनी जा ॾींहं बि घारियाईं। अप्रैल 1986 ईस्वी में जलावतनी ख़त्म करे ॾेह वरी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी की क़यादत संभाले कारकुननि में नओं जोश ऐं जज़्बो पैदा कयाईं। शहीद बेनज़ीर भुट्टो 18 दिसंबर 1987 ईस्वी ते आसिफ अली ज़रदारीअ सां शादी कई। नवंबर 1988 ईस्वी वारनि चूंडनि में कामयाबी खां पोइ मुल्क की पहिरीं औरत वज़ीर आज़म बणी, पर ग़ुलाम इसाक़ खान खेस अवाम की ख़िदमत करण जो को घणो मौक़ो न ॾिनो ऐं रुगो 18 महीननि बाद 1990 ईस्वी में संदसि हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो वियो। 1990 ईस्वी में संदसि पार्टीअ ख़िलाफ़ इस्लामी जमहूरी इतिहाद ठहियो, जंहिं आम चूंडुनि में धांधली करे अक्सरियत माणी ऐं मोहतरमा मुखालिफ़ धुर जी अॻवान जो किरदारु अदा कयो। 1993 ईस्वी में थियल चूंडुनि दौरान पीपल्स पार्टी हिकु भेरो वरी अक्सरियत सां खटी आई ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो खे ॿियो भेरो वज़ीर आज़म बणजण जो मौक़ो मिलियो, पर हिन भेरे बि हूअ इक़्तिदार जो अरसो मुकमल न करे सघी ऐं 1996 ईस्वी में संदसि पार्टीअ सां तालुक़ रखंदड़ सदर फारूक लगारी संदसि हुकूमत खे बरतरफ़ करे छॾियो। 1997 ईस्वी वारनि चूंडुनि में पीपल्स पार्टीअ खे कामयाबी न मिली सघी ऐं मुस्लिम लीग नून 2/3 जी अक्सरियत सां कामयाबी हासिल कई, जंहिं बाद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पाण मुरादो जलावतनी अख्तियार करे दुबई में रहाइश अख्तियार कई। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेको वक़्तु बि इक़्तिदार में रही अवाम के भले लाइ पाण पतोड़ींदी रही। मुल्क की खुशहाली लाइ अवाम दोस्त मनसूबा शुरू कया। संदसि मक़सद मुल्क की तरक्की हो। हूअ मुल्क के गरीब अवाम के सुखियो सताबो ॾिसण पई चाहे, पर मुल्क दुश्मनन खां इहो बर्दाश्त न थियो। नेठ जॾहिं 2007 ईस्वी में मुशरफ चूंडुनि जो ऐलान कयो त मोहतरमा बि ॾेह वरी। I'd like to thank all of you who are here and accompanying us on the plane journey back home. This is a very critical moment in Pakistan's history. जॾहिं बेनज़ीर भुट्टो कराची एयरपोर्ट ते पहुती त लखें माण्हुनि संदसि शानदार इस्तक़बाल कयो। जीअं माण्हुनि जो समुंड मोहतरमा जे अॻवानी में वधणु शुरू थियो त कारसाज़ वटि वतर जी वेरियुनि काह कई ऐं उन हमले में शहीद बेनज़ीर त मौजज़ाणे तौरु बची वई, पर संदसि केतिरा ई साथी शहीद थिया।
जमहूरियत दुश्मन बेनज़ीर जी जुरियत ऐं बहादुरीअ खे ख़त्म करे न सघिया। मुल्क दुश्मन कुवतुनि मोहतरमा ख़िलाफ़ साज़िशूं जारी रखियूं, पर बहादुर बेनज़ीर कंहिं खां बि न ॾिनी ऐं पंहिंजी चूंड मुहिम शुरू कयई। ऐं आख़िर नेठि उहो वक़्तु अची वियो जंहिंजो आवाम दुश्मन कुवतुनि खे डिघे वक़्त खां इंतज़ार हो। और आज जब ये धरती पुकार रही है कि मैं खतरे में हूँ, बलोचिस्तान में देखो, शिमाली इलाके में देखो, हमारे मस्जिदों में देखो, ये धरती आपको पुकार रही है, मुझे पुकार रही है, और इसलिए मैं इस तारीखी लियाकत बाग में आई हूँ। 27 दिसंबर 2007 जो ॾींहुं हो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो चूंड जे सिलसिले में रावलपिंडीअ में जलसे खे ख़िताब करण बाद वापसि वरी रही हुई त खेसि शहीद कयो वियो।